नाज़रीन, अवामी न्यूज़ में खबरन जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे कराची में खबर ॾींदा हलूं तो सिंध हुकूमत फोती कोटा तहत 340 नौकरियुनि जी मंजूरी ॾेई छॾी है। चीफ सेक्रेटरी मुमताज़ अली शाह जी सदारत हेठ फोती कोटा तहत नौकरियूं ॾियण बाबत इजलास थियो है। इजलास में MSBR सेक्रेटरी, कानून सेक्रेटरी, सर्विसेज सेक्रेटरी, स्कूल एजुकेशन समेत लागापिल खाते जे सेक्रेटरीन शिरकत कई। इजलास में स्कूल एजुकेशन में 207, सेहत खाते में 34, आबपाशे में 5 ऐं लोकल गवर्नमेंट खाते में 32 नौकरियूं ॾियण जी मंजूरी ॾिनी वई है। वर्क्स एंड सर्विसेज में 12, ज़रायत में 9, कॉलेज एजुकेशन में 8, खुराक खाते में 1 ऐं लाइव स्टॉक में 2 नौकरियूं ॾियण जी मंजूरी ॾिनी वई है। इजलास दौरान पब्लिक हेल्थ इंजीनियर में 6, घरू खाते में 4, सर्विसेज जनरल एडमिनिस्ट्रेशन में 8, वजीर आला सेक्रेटरी में 1 ऐं रेवेन्यू खाते में 2 नौकरियूं ॾियण जी पिण मंजूरी ॾिनी वई है। मजीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।